सुई गैस वेझो मेराण हाईवे ते वेगन ऐं हाईरूफ में टक्कर के नतीजे में एक ॼणो फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं हादसे में हमीदुर रहमान पठान फौत थी वियो। औरत फरीदा, मोहम्मद मारूफ ऐं मोहम्मद आज़म अवान सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायो पिया। सुई गैस वेझो मेराण हाईवे ते वेगन ऐं हाईरूफ में टक्कर के नतीजे में एक ॼणो फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में हमीदुर रहमान पठान फौत थी वियो आहे। औरत फरीदा, मोहम्मद मारूफ ऐं मोहम्मद आज़म अवान सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं सुई गैस वेझो मेराण हाईवे ते वेगन ऐं हाईरूफ में टक्कर के नतीजे में एक ॼणो फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में हमीदुर रहमान पठान फौत थी वियो आहे। औरत फरीदा, मोहम्मद मारूफ ऐं मोहम्मद आज़म अवान सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर तारिक राजपत। जी तारिक राजपत, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां के ॿुधाईंदो हलां त स्विगी ते वेझो मेराण हाईवे ते वीरबुड स्टॉप वटि खौफ़नाक केरी ऐं डोम में हादसो थियो आहे। हादसे सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। 40 साला हमीद रहमान पठान फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में ज़ख़्मियुनि खे 1122 ते गिम्स अस्पताल नियो वियो। जी महिरबानी तारिक राजपत तफ़सील ॾियण लाइ।